नादिन हैदराबाद में 24 कलाकनि दौरान डेंगी सबबि वधीक 5 ॼणा फौत थी विया आहिनि। डेंगी सबबि फौतुनि जो अंग वधी 32 थी वियो आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर सलीम मला। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद इन पसगिरदाई वाले इलाइक़नि में तेज़ी सां जेको डेंगी आहे उहो पकिड़िजी रहियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 5 ॼणा डेंगी सबबि फौती विया आहिनि। गैर सरकारी अंगनि अखरनि मूजिबि हैदराबाद में फौतुनि जो जेको तादाद आहे उहो वधी 32 थी वियो आहे। रुगो 24 कलाकनि में लतीफ़ाबाद यूनिट नंबर 11 जी रहवासी आहे 41 वरियनि जो मोहम्मद फ़हीम, 55 वरियनि जो शमीम शेख इहे फौतिया आहिनि। जॾहिं त यूनिट 4 जी 60 साला सकीना, यूनिट 6 जो शफ़ी मोहम्मद समेत जेको आहे 24 कलाकनि में मजमूई तौर ते 5 ॼणा फौतिया आहिनि, जंहिंखां पोइ वधी जेको अंग आहे उहो 32 थी वियो आहे। सिहत खाते जे रिपोर्ट मुताबिक़ सिर्फ़ु हिकु ॾींहं में 1534 टेस्ट कया विया, जिन मां 713 नवां केस साम्हूं आया आहिनि। अहिड़ी तरह सरासरी तौरु 2 शकी मरीज़नि मां हिक खे डेंगी पॉज़िटिव आई आहे। सरकारी अस्पतालनि में हिन वक़्तु 80 ऐं निजी अस्पतालनि में 132 जेके मरीज़ आहिनि उहे डेंगी सबबि इलाज हेठि आहिनि। मजमूई तौर ते 212 मरीज़ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़ेर इलाज आहिनि। शहर में पकड़ियल डेंगी खां पोइ जेको आहे HMC जेको अमिलो आहे उन वॾे पैमाने ते मच्छरमार स्प्रे शुरू करे छॾियो आहे। जी सलीम जी महिरबानी।